दोस्तों हिते असां कुछ जंग जे विच में पूरे विच में सफ़ा विच में ख्वार खुणी रहिया आहियूं। जंहिं बि भाउ खे उञ लॻे सो बाइका ते जंग घुमण अची पाणी पी सघे थो। हे असांजा सभु फ्री फंड जा मज़दूर आहिनि। ही असां मिली थोरो अधु मज़दूर जलियोसीं। ही असांजो इंजीनियर साहब आहे, सॼो ठीको खई आहे हुकूमत जे तरफ़ां। इंजीनियर है पुट। ही इंजीनियर जो पुट। आगे बैठो ना। इहो अबा हिन ख्वार ॻोल्हे लधो आहे रुमाल वारो। ही टोपी वारो हरू भरू बेलचो खणी आयो आहे। हे पोड़ा पोड़ा हरू भरू चवनि था ख्वार खुणूं न जंग में पींदो केरु पाणी। ख्वार जा सिस्टम ख़तम थी विया आहिनि। हरू भरू असां लोड़ाइनि पिया। ही वकार जो खियो आहे इलेक्ट्रिक माना बिजलीअ जो हा इहो इन जो मिस्त्री। हाणे बहरहाल हिते असां ख्वार खुणायूंसि पिया। इहो बाइका ते पाणी निकिरे पियो थो। अबा जंहिंखे बि पाणी पीअणो हुजे सो हलियो अचे। अव्हांखे असीं अञा पुठी बि ॾेखारियूं था। बाइका ते चल असां अञा बुठी जो मुआइनो कराईंदासीं त